شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ يمكر بك الذين كفروا ليثبتوك أو يقتلوك أو يخرجوك ويمكرون ويمكر الله والله خير الماكرين. فقال الله تبارك وتعالى في مقام آخر إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا. فقال الله تبارك وتعالى في مقام آخر وسيجنبها الأتقى الذي يؤتي ماله يتزكى وما لأحد عنده من نعمة تجزى إلا ابتغاء وجه ربه الأعلى ولسوف يرضى. فقال الله تبارك وتعالى في شأن حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. الحمد لله Allah Tabaraka wa Ta'ala di kalam kita kulai berjalan setiap main doa Allah Tabaraka wa Ta'ala nasib bande ke se samjhan to kita amal samjhan kam adam Allah Rabbul Izzat mu ke tawa ke jami musliman ke rab samjhan kaman karne to kita amal जमात इस्लामी महीनों हरी रहा है। इन महीने के अंदर हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु की वफात है। इन आयतों के अंदर अल्लाह तबारक व तआला हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु की फजीलत के बयान में फरमाया है। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु की विलादत मुबारक 573 14 अगस्त जेका सॼी उमिरि आहे उहा 63 साल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां काफ़ी मुशाबहतूं हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु जो आहिनि उन्हनि मां हिकिड़ी उमिरि मुबारक बि आहे। किन शायद मुहद्दिसीन लिखियो आहे त जंहिं यार जी उमिरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साॻी आहे। कंहिं लिखियो आहे त हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जी उमिरि 80 या 82 साल आहे। उहे उमिरि में वॾा काफ़िरन में मशवरो कयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पैरोकार मुहिब वञनि था वधंदा तंहिंजे करे हाणे का सलाह मशवरो कजे
इनके वधण जे तो समूरा कठा थिया जे मशवरा थींदा आहिनि। हिकिड़े मशवरो ॾिनो त नऊज़ बिल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नज़रबंद कयो वञे, कॾहिं मानी ॾिजे कॾहिं पाणी ॾिजे, बसि ॾुखी सुठी ज़िंदगी गुज़ारे वेंदो, असांजी जान छुटी पवंदी। शैतान बि हिन मशवरे में अचे कठो थियो। उन चई कि तव्हांजो मशवरो ग़लति आहे। मोहम्मद जा पैरोकार मुहिब एतिरा आहिनि जो जंहिं हिननि खे ख़बर पई त देरी न कंदा तव्हांजो मुहासिरो करे घेरो करे तव्हां खां मोहम्मद छॾाए वेंदा। वरी ॿिए हिकिड़े मशवरो ॾिनो त नऊज़ बिल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुल्क निकाली ॾिजे, बसि पंहिंजो मुल्क आज़ादु थी वेंदो। वरी बि शैतान मशवरो ॾिनो, हिन जो अख़लाक़ किरदारु अहिड़ो आहे जो जाते भी मोहम्मद बिन अब्दुल्लाह वेंदो उते हिन जा मुहिब पैरोकार वधंदा वेंदा। इहो रहंदो तव्हांजे लाइ फितरो थी पवंदो ऐं इहा ॾुखियाई थी पवंदी। पोइ हिकिड़े मशवरो ॾिनो त नऊज़ बिल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जो मुहासिरो कजे, घेरो कजे, मुख़्तलिफ़ क़बीलनि जा माण्हू गॾिजी सजी करे पोइ जेकॾहिं मोहम्मद क़तल थी वियो को बि वरी फ़ैसिलो थींदो, दियत थींदी, ॾंढ थींदो, समूरे क़बीलनि जा माण्हू गॾिजी सजी करे ॾंढ भरींदासीं, बाक़ी जान छुटी पवंदी। इन मशवरे जी शैतान ताईद कई त इहो मशवरो सही आहे। पोइ समूरा गॾिजी करे प्रोग्राम ठाहे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जो मुहासिरो कयूं, नाकाबंदी कयूं, तीर तलवारूं खणी बीही रहिया। अल्लाह तबारक व तआला इन मकर के फिरेब के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आगाही ॾियणु फरमाई। सूरह अनफाल के अंदर फरमाया वैद यमकुरु बिकल लदीन कफरू लियुस्बितूक अव यक़तुलूक अव युखरिजूक व यमकुरून व यमकुरुल्लाह। याद कर पैगंबर जॾहिं उन्हनि इहो मशवरो कयो त नऊज़ बिल्लाह तोखे बंदि कनि या मुल्क निकाली ॾियनि या क़तल कनि, उन्हनि बि हिकिड़ो मकर कयो, फिरेब कयो, तदबीर कई। अल्लाह तबारक व तआला में हिकिड़ी तदबीर करणु फरमाई, वल्लाहु खैरुल माकिरीन। अल्लाह तबारक व तआला ज़्यादा भलो आहे रिथ करण में। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हज़रत अली सैयद रज़ियल्लाहु तआला अन्हु के क़ुरान फरमायो, ए अली माण्हुनि जो अमानतूं आहिनि, असां हिजरत कयूं त अल्लाह जे हुक्म सां ई माण्हुनि खे अमानतूं ॾेई करे बाद में तव्हां मदीने अचिजो। होया काफ़िर दुश्मन पर पंहिंजो अमानतूं सचो यमीन समझी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि रखंदा। कुरान पाक जे अंदर आहे त जॾहिं कुरान पाक नाज़िल थियो त पोइ काफ़िर चवण लॻा जेको तूं बयान थो करे नऊज़ बिल्लाह इहो कूड़ आहे, बाक़ी तूं पाण सचो आहे। अल्लाह पाक फरमाए वलाकिन ज़ालिमीन बिआयातिल्लाहि यजहदून। ये केड़ा ज़ालिम आहिनि जो अल्लाह जी आयतुनि खे कूड़ो चवनि था। पोइ अल्लाह जो हुकुम थियो, हज़रत अली सैयद रज़ियल्लाहु तआला अन्हु खे बिस्तरे ते सुम्हारणु फरमायऊं, पाण ॿाहिरि निकिरण जो इरादो करणु फरमायऊं। अल्लाह जो हुकुम थियो त प्यारा महबूब इन मिटीअ जी रेतीअ जी लप भरे करे उछलाइण तुंहिंजो कमु आहे, इन समूरनि काफ़िरनि जे अखियुनि में मिलाइण मां अल्लाह जो कमु आहे। फरमायईं फलम तक़्तुलूहुम वलाकिन अल्लाह क़तलहुम वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। न उछलायो तूं उनखे मगर अल्लाह उछलायो। हथ तुंहिंजो हुयो, उन में अमल दख़ल अल्लाह पाक जो हुयो जो इन समूरनि काफ़िरनि जे अखियुनि में इहा मिटी पइजी वई, अखियूं मटण लॻा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी हिफ़ाज़त सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु वटि आया। आवाज़ ॾियणु फरमायऊं, सॾु ॾियणु फरमायऊं, सॾ सां सॾ जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला ॾियणु फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, अबू बकर तू सॾ सां सॾ ॾिनो, सवाल सां जवाब ॾिनो, जागे पियो छा? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो, साईं हिकिड़े ॾींहुं मां फरमायो हो त अल्लाह जो हुकुम थींदो मक्को पाक छॾिबो, मदीने हिजरत कबी। मां खां पुछा कई त
त साईं ॿियो कंहिंजो हुकुम आहे अवां फरमायो हो ऐं अबू बकर तुंहिंजो हुकुम आहे उन ॾींहं खां उन वक़्त खां वठी करे मां पंहिंजे मथां निंड हराम करे छॾी सॼी राति जाॻंदो हुयुमि त मथां अहिड़ो वक़्तु अची वञे मुहम्मद मूंखे सॾे साईं मूंखे सॾे मां आराम हुजां देरि थिए इन जे करे मां हमेशह इंतज़ार में रहंदो हुयुमि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु बाहर निकिरनि था बाहर सौर जी तरफ़ हिकिड़ो काफ़िर मिली वञे थो पोइ इहो ख़दशो दिलि जे अंदरि वेठो त मथां ही काफ़िरनि खे वञी ॾसे पोइ वो सवार हुयो या प्यादल हुयो उहो हुते ज़मीन में मज़बूत थी वियो काफ़िर सम्झी वियो त मूंखे हिननि पिट हई आहे पोइ अर्ज़ु करणु लॻो त मां या तव्हांजी ख़बर कंहिंखे बि न ॾींदो मुंहिंजे लाइ दुआ करो अलाह सां मूंखे आजो करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे इस्लाम जी दावत ॾिनी तूं मुस्लमान थी कलमो भर जैसे मां कलमो न भरींदुमि बाक़ी पक्को वाइदो कयां थो तव्हांजी ख़बर कंहिं काफ़िर खे न ॾींदुमि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामने सां इहो वाइदो करे उन जे लाइ दुआ घुरी हुन जा पेर आज़ाद थिया अॻिते उराह थी वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जबल सौर ते आया मथे चढ़णो हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण पेश कयो त साईं जो मुंहिंजे सवार थियो अल्हम्दुलिल्लाह जिन कार सौर ॾिठी आहे जबल ॾिठो आहे त केॾो मथे ऊंचो आहे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो मुबारक हो हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जी करामत हुई पाण सवार थी करे मथे पहुता गार के साफ करे हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु उन जे सुराख बंदि कया हिकिड़ो सुराख बचो उन ते पंहिंजी कुड़ी मुबारक ॾेई करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾु करणु फरमायो त साईं हाणे अचो अवां आराम करणु फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आराम करणु फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मथो मुबारक हो हज़रत अबू बकर साईं जी झोल हुई हज़रत अबू बकर साईं के दुनिया में टे शयूं महबूब उन में पहिरियों फरमायो त मां अबू बकर जो अखियूं हुजनि मुंहिंजे साईं जो चेहरो हुजे मां वेही ॾिसां ई ॾिसां बसि मां अबू बकर खे समूरी दुनिया जी शयुनि मां इहा शइ वधीक पसंदि आहे इहो सॼो मौक़ियो हज़रत अबू बकर साईं खे गार सौर जे अंदरि टे रातियूं ऐं टे ॾींहं मिलियो जो ॾिसी करे पंहिंजे अखियुनि मुबारक खे ठारणु लॻो ॿियो फरमायो कि दुनिया में इहा शइ महबूब आहे जो रसूल जो हुकुम हुजे अल्लाह जो ॾिनल माल हुजे अल्लाह जे राह में मां ख़र्च कंदो रहां इहा शइ मूंखे ॾाढी महबूब आहे टी शइ इहा महबूब आहे त मुंहिंजी न्याणी हुजे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह हुजे ये टेई शयूं हज़रत अबू बकर खे अल्लाह तबारक व तआला नसीब करणु फरमायो जॾहिं रसूल हज़रत अबू बकर साईं हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इजाज़त वठी करे मक्के पाक में तकरीर करणु फरमायो वाज़ करणु फरमायो तो ही ते काफ़िरनि खे इहा ॻाल्हि न वणी पोइ जंहिंखे जेका शइ हथ आई हज़रत अबू बकर साईं खे वार ॾिनऊं बेहोश थी विया पोइ बेहोशीअ जी हालत में घर में खणी आया जॾहिं होश में आया तो पहिरियां पुछऊं कई बहा मुझे साईं जो मुझे महबूब जो हाल कीअं आहे कीअं तबियत आहे पोइ न पिया ॾसनि त उते हिकिड़ी काफ़िराणी बीठी उन जे करे त मथां ई काफ़िरनि खे ॾसे वञी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़बर ॾियनि पोइ उन लाइ चयो त तव्हां हिन खां भउ न कयो ही अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाईंदी पोइ ॿुधायो वियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्हम्दुलिल्लाह सही आहे पोइ अमड़ साइण खाइण पीअण जी शयूं ॾे पई पोइ फरमायाईं त मां तेसि ताईं का शइ न खाईंदुमि न पीअंदुमि जेसि ताईं मां पंहिंजे रसूल जी ज़ियारत न कंदुमि पोइ ॿिनि सहारनि टेक ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं वठी आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर साईं खे वठी करे पंहिंजे झोल में सुम्हारणु फरमायो इहो थोरो हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु गार सौर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐलान फरमायो
इन दौरान काफ़रनि पेराडुनि सां वॾियूं बासूं बासे करे चयो त तव्हांखे असां हेतिरा उठ ॾींदासीं, असांखे सही पेर खणी करे माण्हुनि ताईं पहुचायो। जॾहिं पेर खणी आया त हिकिड़े काफ़र चयो मोहम्मद काॾे न वियो हूंदो, अबू बकर खां सवाइ, तंहिंजे करे सिधा होॾे हलियो, पेर बि होॾे पियो हले। उतां वरी जबल सौर जे तरफ़, उतां वरी ॿ पेर हा, मथे हिकु पेर हो, वरी हिते वाइड़ा थी विया त हाणे ॿियो पेर अलाए काॾे विझे, भला जेको आहे उहो खणो। आया गार सौर जे मुंहं ते, हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त काफ़र छड़ो हेठि ॾिसनि हा इहो पाए त हुनजी असां ते नज़र पए। मिशकात शरीफ़ जो शारिह आहे, उन लिखियो आहे अल्लाह तबारक व तआला टिनि नमूननि सां हिफ़ाज़त जो इंतज़ाम करणु फरमायो। हिकु त अल्लाह तबारक व तआला बबुर जे वण खे हुकुम कयो त हाणे गार सौर जे इन सोराख़ ते तूं फुट, वो फुटी वियो। अल्लाह तबारक व तआला कबूतरीअ खे हुकुम करणु फरमायो त तूं कथ मेड़े करे पंहिंजो घर ठाहे। उहा घर ठाहे वई, आना लाहे करे उते वेठी। टियों अल्लाह तबारक व तआला कोरीअड़े खे हुकुम कयो त हाणे हिन सोराख़ जे मुंहं ते तूं तानी हण। अल्लाह हिफ़ाज़त ते वठण ते अचे त ज़ईफ़ मख़लूक़ खां अल्लाह तबारक व तआला हिफ़ाज़त जो कमु वठणु फरमाईंदो आहे। पोइ जॾहिं काफ़र पेरो खणी आया, ॾिठऊं त ही टई शयूं आहिनि, अजब करणु लॻा त जेकॾहिं हितां माण्हू अंदरि वञनि त वण न हुजे हा, पखी न हुजे हा, ही तानी न हुजे हा जेका ज़ईफ़ आहे। पोइ वाइड़ा थी बीह रहिया, हिक ॿिए खे मलामत कयूं त हेॾे माण्हू अंदरि न वियो आहे, हितां खां ॿिए पासे विया आहिनि। इन मौक़े ते जॾहिं हू ॻाल्हाइनि पिया, पेर हुननि जा ॾिसजनि पिया, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ करणु लॻो, या रसूलल्लाह, काफ़र त पहुची विया। इन ॾुखे वक़्त में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर साईं खे इहो नथा फरमाइनि त मां ॿिन्ही जान जो सरदार तोसां गॾु आहियां, गम न कर, रुको न कर। अॼु का मुशरिक माण्हू पंहिंजे मुर्शिदनि ते दस्तगीर ते एतबार कई वेठा आहिनि, असांजी सवली सणाई कंदो, पर हिन हिजरत जे वाक़े मां तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे सबक़ मिले थो त ॾुखे वक़्त में मदद हुन हिकिड़े अल्लाह खां घुरणी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे साथीअ खे जेके अल्फाज़ हुन वक़्त में ज़िक्र करणु फरमाया, अल्लाह तबारक व तआला खे एॾा वणी विया जो सूरत तौबा जे अंदरि ज़िक्र करणु फरमाया। इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना, जॾहिं चयईं पंहिंजे साथीअ खे त उल्को न कर, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। इज़ साहिब जो लफ़्ज़ आहे, जेको माण्हू हज़रत अबू बकर साईं जे सोहबत जो इनकारी आहे, सहाबी हुजण जो इनकारी आहे, उहो काफ़िर आहे। छो त अल्लाह थो चवे पंहिंजे साथीअ खे चए, साथी जे पासे को गॾु हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सफ़र हज़र में साथी आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु। उस्ताद गुलाम शबीर राज़ी ॻोठ वारो रहमतुल्लाह अलैहि हिकिड़े दफ़े तक़रीर में चए त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वाइज़ नसीहत में इहा ॻाल्हि नांग ॿुधी त आख़िरी पैगंबर ईंदो, हिजरत करे हिन गार में अचे, 3 रातियूं 3 ॾींहं रहंदो। नांग उहा ॻाल्हि ॿुधी उन ॾींहं खां वठी करे उहो इंतज़ार में हो। ऐं महेसर बि इहो मौजूदु चयो आहे त हिकु जाइ ते ॿ आशिक़ हिकिड़े महबूब जा, हाजी इमदादुल्लाह साहब इन ते चयो आहे त जेकॾहिं नबीअ सां इश्क़ नांग जो हुजे हा त उनजे साथीअ खे ॾंगे न हा। वल्लाह अलम केतिरी ॻाल्हि वधीक आहे, वधीक अल्लाह ताला ॼाणे थो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे बदन खे चोरे न पियो। जॾहिं ज़हर वधी वियो, ख़ौफ़ वधी वियो त अखियुनि मुबारकनि मां पाणी वियो, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतर ते पियो। पोइ जागी पिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अबू बकर ख़बर ॾे छा ॻाल्हि आहे, कहिड़ी शइ तोखे रुआरे रही आहे। अर्ज़ कई त या रसूलल्लाह, का बला, का शइ ॾंगे रही आहे ज़हरीली। पाण फरमायो पेर ॿाहिरि कढ। पाण पेर ॿाहिरि कढियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी दुआब मुबारक आंगुर खे लाहे करे उन जाइ ते हणणु फरमायो।
अल्लाह तबारक व तआला लवाब जे बरकत सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़हर के इन नाग जे ज़हर के ख़त्म करण फरमायो, सूर दफ़े थी वियो। इन ज़हर जो असर मुहद्दिसीन किराम लिखियो आहे त आख़िरी वक़्त में ज़ाहिर थियो। पोइ जेको ज़हर में वफ़ात कंदो आहे उहो शहादत जे दर्जे में हूंदो आहे। त हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु बि इन लिहाज़ सां शहीदनि में शुमार आहिनि। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यहूदियाणी ज़हर ॾिनो, पोइ उन खां पुछा कई वई तोखे कहिड़ीअ शइ हिन ते उभारियो? चए मां इन जे करे तव्हांखे ज़हर ॾिनो जेकॾहिं कूड़ो दावेदार हूंदो त मरी वेंदो, असांजी जान छुटी पवंदी, पर जेकॾहिं हक़ जो नबी हूंदो त उहो वफ़ात न कंदो, उनखे ज़हर असर न कंदो। पोइ आख़िर में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी उन ज़हर असर ॾेखारियो। इन जे करे मुहद्दिसीन किराम लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी ज़हर जो आख़िरी असर ज़ाहिर थियो ऐं हज़रत अबू बकर साईं के भी आख़िर में ज़हर जो असर ज़ाहिर थियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिब मुबारक जा भी काफ़ी मोजज़ात आहिनि। हज़रत जाबिर साईं जे दावत मानी बोड़ में पानी लिब मुबारक विधऊं, खाधो तो थोरो हो पर 1500-1400 सहाबी जेके खंदक खोटे रहा हा, जेतरा भी होया उन्हनि खाई करे ढाउ कयो। हज़रत जाबिर साईं फरमाए तो मुझे अटे ऐं बोड़ में कमी कोन थी। त काफ़ी वरी एड़ा लिब मुबारक जा भी मोजज़ा आहिनि। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जो अखियूं थी पयूं ख़ैबर जे मौके ते, पाण पुछा कयूं आईना अली काथे आहे? ॿुधायो वियो त उन जूं अखियूं थी पयूं आहिनि। पाण फरमायो सॾे अचो। पोइ आया त उन जे बि अखियुनि मुबारकनि में पंहिंजी लिब मुबारक विधाऊं, सूर ख़त्म थी वियो। जंगी जो झंडो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला जे हवाले थियो। अल्लाह पाक उनखे फतह ॾिनी। त बहरहाल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु उहो सहाबी सगोरो आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़ज़लुल बशर बअदल अंबिया, नबियन का जेकॾहिं वधीक शान ऐं फज़ीलत वारो आहे त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ वॾा सफ़र आहिनि, हिकु मेराज वारो, ॿियो हिजरत वारो। मेराज वारे सफ़र में हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब ॾेई करे बीही रहियो त साईं हाणे मां हलंदुसि त मुंहिंजा पर सड़ी पवंदा, पर हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंड खां वठी करे तोड़ ताईं निभाइण फरमायो। जेका बि तकलीफ़ आई उनखे सहण फरमायो। इन जे करे किन आलमनि चयो आहे जेकर इन वक़्त में अबू बकर हुजे हा त पंहिंजी जान कुर्बान करे हा, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिफ़ात कद खां जुदाई न करे हा। हिकिड़े दफ़े अम्मा आयशा साईं रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज़ कयो या रसूलल्लाह, आसमान में जेतिरा सितारा आहिनि एतिरियूं कंहिंजूं नेकियूं आहिनि? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हाओ, उमर फारूक जूं एतिरियूं नेकियूं आहिनि। अम्मा आयशा साईं रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज़ कयो या रसूलल्लाह, मुंहिंजे बाबे जूं दिल में ख्वाहिश इहा हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमाईंदा त अबू बकर जूं एतिरियूं नेकियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए आयशा, हज़रत अबू बकर जी हिकिड़े नेकी हिजरत वारी ऐं हज़रत उमर फारूक जूं सभु नेकियूं पाण जेकॾहिं सौदो कनि त हज़रत उमर फारूक खे कसर आहे, फ़ाइदो आहे। हज़रत अबू बकर जी इहा हिजरत वारी नेकी एॾी वॾी आहे। हिकिड़े दफ़े हज़रत अबू बकर साईं अर्ज़ कयो या रसूलल्लाह, अव्हांजी उम्मत मां अहिड़ो माण्हू बि हूंदो जंहिंखे जन्नत जे 8 दरवाज़नि मां सॾु कयो वञे? पाण फरमायो ऐं अबू बकर मूंखे उमेद आहे त मुंहिंजी उम्मत में उहो तूं आहे जंहिंखे अल्लाह पाक जे तरफ़ खां 8 दरवाज़नि जन्नतनि मां सॾु कयो वेंदो। अबू बकर हेॾो आहे, अबू बकर हेॾो आहे। इहो हज़रत अबू बकर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु जो शान आहे। बाननि खे आज़ाद करणु, सॼो माल अल्लाह जे राह में ख़र्च करणु, मस्जिद नबवीअ में जेको पहिरियों प्लाट ख़रीद करे ॾिनो उहो बि हज़रत अबू बकर साईं सिर्फ़ु पंहिंजे माल मां ख़र्च करे उहो प्लाट वठी करे वक़ुफ़ करणु फरमायो। वरी जॾहिं तवसीअ थी वो सॼो वरी पैसो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु ख़र्च करणु फरमायो। हिकिड़े दफ़े हज़रत अबू बकर साईं हज़रत बिलाल साईं खे फरमायो आहे त बानो, छो त आज़ाद हज़रत अबू बकर साईं कयो हो। इहे लफ़्ज़ हज़रत बिलाल साईं
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चे बुधाया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के दुख थियो हजरत अबू बकर साईं के फरमाया ए अबू बकर बिलाल के तो हे लफ्ज चया है ई चवण न घुर्जे उन का बाद में हजरत अबू बकर साईं हजरत बिलाल साईं जदे भी समो ईंदो हो तो उन लफ्जन जे करे पांजे बरसा बिहार में फरमाइंदो हो और जी वडी इज्जत है इकराम कर फरमाइंदा हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुखे तुझे लाई ये फरमाया तो ये लफ्ज उन के नचे तो यो है हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला अन्हु जो शान अतका जो लफ्ज भी अबू बकर जे ला कुरान पाक में गलायो है वसयुजन्नबु अल तक़ल्लज़ी युती मालहु यतज़क्का ऐ फजीलत जो लफ्ज भी सूरत नूर जे अंदर वला यातजुल फضल मिनकुम वसअत अन युतू लिल कुर्बा जरे अम्मा आयशा साणी रज़ी अल्लाह तआला अन्हा ते तोमत लगी उन में करो मुस्लमान भी होया उन के गरीब होयो रिश्तेदार हो उन के खर्च दीदो माहवार हजरत अबू बकर साईं उन जो खर्च बंद कयो तो तू मुझे न्याणी जे मथा तोमत हई आहे जरे तो बांदा सूरत नूर नाज़िल थी बरात नाज़िल थी तो अल्लाह तबारक व तआला ई आयत भी नाज़िल कर फरमाई तो फजीलत वाले के लायक नाहे जो पांजे रिश्तेदारन का अल्लाह जे नाले ते जन की रोटी तो हाने सोबत जो लफ्ज भी कुरान में फजीलत जो लफ्ज भी अबू बकर जे ला कुरान में अतका जो लफ्ज भी अल्लाह तबारक व तआला हजरत अबू बकर साईं जे ला कुरान में जिक्र कर फरमायो ऐ आखिर ताई क़यामत जे ॾींहं ताई हजरत अबू बकर साईं हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा रोज़ अतर में गॾु आहिनि जेको जन्नत जे टुकरनि मां हिकिड़ो टुकरो आहे हिकिड़े शाइर अजीब शेर चया आहिनि जंहिंजो मतिलबु इहो आहे त हर हिकु इंसान जन्नत घुरंदो आहे पर हे मदीना तुंहिंजा भाग भला जो अल्लाह पाक जन्नत तोखे ॾेई छॾी आहे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे घर ए मेंबर जे विच ते जेको टुकरो आहे इहो जन्नत आहे इन जन्नत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी हजरत अबू बकर साईं भी हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे मुझे कब्र जी ज़ियारत कई वजबत लहु शफाअती मुझे मथा ज़रूरी आहे त मां उन जी क़यामत जी शफाअत कयां अल्लाह का दुआ कर साईं तमाम असा के बैतुल्लाह रोज़े रसूल अतर जो ज़ियारत नसीब करो फरमाए आमीन।